नाज़रीन, चंबड़ में भी सकाफती दिहाड़ो भरपूर नमूने मल्हायो वियो। मेहरान टीवी जे सर ते सकाफती प्रोग्राम मुनक़द कियो वियो। ॾिसूं था अशरफ मंगरियो जी ही रिपोर्ट। मेहरान टीवी सर ते 6 दिसंबर के हवाले से सजी सिंधी मीडिया के हवाले से चंबड़ में जो सकाफती प्रोग्राम है वो तो जारी थी चुको है। फनकार जो उहे पंहिंजो फन जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। नंढा मासूम ॿारड़ा जेके उहे अॼु ईद के ॾींहं वारी ख़ुशियूं मल्हाए रंगारंगी तकरीब कई वई आहे। उन हवाले सां असां हुते मौजूद आहियूं। पुछा कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे सकावत जे हवाले सां। तक़रीबन 5000 साल क़दीमी कल्चर ॾे जेको असां सिंधियुनि जो आहे इहो मल्हायूं पिया ऐं इंशाल्लाह मल्हाईंदा रहंदासीं। ऐं जेको आहे बहितरीनु जेको आहे अॼु बि जेको प्रोग्राम चंबड़ सिटी में मुनक़िद कयो आहे रैली जी सूरत में इंशाल्लाह निकिरंदी ऐं जेको आहे भरपूर जेको आहे कोशिशनि सां जेको सिंध अंजुमन ताजरान जे तहत मल्हायूं पिया ऐं मल्हाईंदा रहंदासीं इंशाल्लाह। ये अल्लाह पाक त वरी 6 दिसंबर अची वियो ऐं स्पेशली सिंधी मीडिया जो असीं सिंधवासी थोराइता आहियूं त हुननि इन ॾींहं खे सकाफ़त जे लिहाज़ सां मनसूब करे असां ते थोरो कयो आहे। असांखे पंहिंजी सकाफ़त सां प्यार, सिंध धरती सिंध माउ सां प्यार करण जो इहो वचन वरजाइण जो इहो ॾींहुं मुक़ररु कयो आहे 6 दिसंबर। अल्लाह तबारक व तआला जो एहसान आहे। ऐं पाकिस्तानी ऐं ख़ासि तौर ते सिंधी क़ौम खे सिंध वासियुनि खे इहो चवां थो बराए महिरबानी अॼोके ॾींहं ते पंहिंजी ॿोलियूं, पंहिंजी सियासतूं, पंहिंजा मसलक, पंहिंजा मज़हब, पंहिंजा सिस्टम हिकु पासे रखी करे सिंध धरती सां मोहबत जो इज़हार कयो, सिंध जी सकाफ़त सां मोहबत जो इज़हार कयो ऐं इन में असांजी बका आहे। असीं पाकिस्तान में रही पंहिंजी सिंधी सकाफ़त खे उजागर करियूं ऐं इहो साबित करियूं त असां में सिंध धरती ते रहण वारे हर माण्हू खे सिंध धरती सां प्यार आहे। पहिरीं ॻाल्हि त अर्ज़ु कंदो आहियां कल्चर जे उन ई टाइम खां शुरू थियो आहे जॾहिं असांजो जेको कल्चर आहे उन सां हिकिड़ी नफ़रत अंगेज़ जेको हिकिड़े एंकर टीवी एंकर उर्दू एंकर जे पारां नफ़रत अंगेज़ जुमिला चया उन ई ॾींहं खां ही शुरू थी वेली आहे ऐं उन ई ॾींहुं खां सिंधी माण्हुनि में हिकिड़ो जज़्बो पैदा थी वियो ऐं उन्हनि हिन खे हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु करे छॾियो त हर दिसंबर जो आचर ॾींहुं असां हिन खे ईद वांगुरु मल्हाईंदासीं। हीअ असां लाइ हिकिड़ो अज़ीम ईद वांगुरु ॾियारो आहे जेको असीं ईअं न चओ त अक़ीदत ऐं एतिराम जी मज़हबी ईदूं मल्हायूं वञनि थियूं तीअं असीं बि हिन खे ईद करे मल्हायूं पिया। ज़बरदस्त प्रोग्राम है एकता के हवाले से ऐं ही मेहरान जो टीवी है इन मन एकता के ॾियारे सां तमामु घणो मल्हायो आहे। सिंधी बेटनि ते तमामु घणो लिखियो आहे, ॻाल्हायो आहे ऐं माना असां जस लहिणे मेहरान टीवी न्यूज़ ऐं ही तमामु बहितरीनु प्रोग्राम है। मोहम्मद अशरफ जो है मंगरियो असांजो नुमाइंदो इन तमामु हिते बहितरीनु प्रोग्राम करायो आहे। तमामु माण्हू गॾु कया आहिनि ऐं असांखे तमामु ख़ुशी बि थिए। मेहरान टीवी वारनि खे असांजे तरफ़ां तमामु लख लख मुबारक। जे बारे में जॾहिं असां चवंदा आहियूं त सकाफ़त जो ॾियारो या ईद जो ॾियारो, ख़ुशी जो ॾियारो, इहो असांजे कल्चर खे उजागर थो करे। असांजी सिंधी क़ौम, सिंधी वतन, सिंधी धरती खे उजागर करण लाइ इहा हिकिड़ी कल्चर मक़सदु इहो आहे त असांजी सकाफ़त छा हुई, इन क़ौम जी तारीख़ी तौर ते सकाफ़त छा हुई, हज़ारनि साल पुराणी जेका इहा क़ौम सकाफ़त थी रखे त उनखे ईअं उजागर करे सॼी दुनिया खे ॿुधाइबो आहे त सिंधी टोपी, सिंधी अजरक, सिंधी जेको पटको, सिंधी पटके जा वर, इहे कुआड़ी, इहे असांजी सकाफ़त असांजे कल्चर जो हिकिड़ो हिसो आहिनि ऐं सॼी दुनिया खे इहो ॾींहुं मल्हाए करे इहो ॿुधाइबो आहे त इहो केॾी न ख़ूबसूरत तारीख़ रखंदड़ क़ौम आहे, केॾी न मालदार क़ौम आहे, केॾी न हिकिड़ी रिच हिकिड़ी पंहिंजी कल्चर रखंदड़ हिकिड़ी ख़ूबसूरत हिकिड़ी क़ौम आहे। इहो ॾींहुं इन ॾींहं खे मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त सॼी क़ौम खे, सॼी दुनिया खे इहो पैगाम ॾिजे त सिंधी केॾी न बहितरीनु तारीख़ रखनि था।